इंतहाई ज़ी कदर ज़ी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों ए बुजुर्गों, तवैसा अजु हिन अज़ीमुल शान जलसे शान अहले बैत व अज़मत औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस बिरादरान इस्लाम हज़रत मौलाना हबीबुल्लाह हज़रत मौलाना अब्दुल्ला मारफानी साहिबान जी दावत नवंबर जी हिन थदड़ी रात में खुले मैदान में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने की नीयत से गडु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां असां जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। पाण लारकणे जो बयानात पया थींदा आहिनि। मां हिते मेहमान न आहियां बल्कि मेज़बान हां। इंशाअल्लाह असल बयान मेहमान जो थींदो कोशिश कयां तो बस साथिन जे बेहद इसरार ऐं हुकूमत मुख्तसर का मुख्तसर वक्त में बचार गालियों रस्तो किया। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण अमा के सही समझण ऐं असां सभिनी खे तमाम गालियुनि जे मथां अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। कुरान पाक जी हिकड़ी आयत मां अवांजे साम्हूं तिलावत कई आ। रब तो फरमाए वमन युतिइल्लाह व रसूलहू फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। लारकाने वारो चओ त अल्लाह जो पाक कुरान सच्चो आ। गलाईंदा हलो चओ अल्लाह जो पाक कुरान। तांजो आवाज मुंह ताईं अचे चओ अल्लाह जो पाक कुरान। मोहब्बत सा चओ अल्लाह जो पाक कुरान सच्चो। कुरान में कहीं भी किस्म जो शक ना है। नाजिल करने वालों कायनात जो अल्लाह लोहे महफूज में कुरान पाक अल्लाह मोकलियो। खणी अचण वारो नूरी मखलूक जो सरदार हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम ऐं कुरान जे शख्सियत ते नाजिल थियो। उहा शख्सियत बिनी जहान जो सरदार। रब तो फरमाए जे शख्स अल्लाह जी इताअत कई। हमारी तवज्जो करो। जे शख्स अल्लाह जी इताअत कई ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कई। इताअत कई ताबेदारी कई फरमा बरदारी कई। वमन युतिइल्लाह व रसूलहू फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। रब दो फरमाए पो तहकीक इन तमाम वडी कामयाबी हासिल करे छड़ी। माना दुनिया ऐं आखिरत जी कामयाबी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत में आ। हाणे असां खे खपे त असां अल्लाह जे पाक कुरान खे पढ़ूं। असां खे खपे त असां अल्लाह जे पाक कुरान खे समझूं। ऐं असां खे खपे त असां पंहिंजी जिंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक गुज़ारियूं। सॼे कुरान जो मुतालो कंदो। कुरान मुंहिंजे आका जे शान सां भरियो पियो आहे। मान सां भरियो पियो आहे। मर्तबे सां भरियो पियो आहे। फजीलत सां भरियो पियो आहे। किरदार सां भरियो पियो आहे। गुफ्तार सां भरियो पियो आहे। जमाल सां भरियो पियो आहे। कमाल सां भरियो पियो आहे। हिन कुरान जो मुतालो कंदो। सॼो कुरान मदीने जे मीर जे अखलाकनि सां भरियो पियो आहे। कुछ सहाबी अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जे खिदमत में आया ऐं अर्ज़ कयो
अम्मा असा के मदीने जे मीर जो अखलाक तब उधाय किरदार तब उधाय हमारी तवज्जो कर जाए। अम्मा असा के आका जो अखलाक तब उधाय असा के आका जो किरदार तब उधाय। मुझी अम्मी सैन जने सहाबा जी गाल बुधी मुझी अम्मी सैन वाह जो जवाब दिनो। अम्मा सैन फरमायो अल्लाह दबानो तम अल्लाह जो पाक कुरान पढ़ंदा हो जो अम्मा बिल्कुल कुरान तो पढ़ंदा हूँ कुरान जी तिलावत करदा हूँ। मुझे अम्मी सैन फरमायो इहो सजो कुरान मदीने जे मीर जे अखलाक सां ऐं किरदार सां भरियो पियो आहे। सुभान अल्लाह चओ त मां अॻिते वधा। मां चवंदो आयशा ते पंहिंजी ट्रैक ते सुभान अल्लाह में सुस्ती न थिए सुभान अल्लाह मोहब्बत वारी चवंदा हलो अल्लाहु अकबर कबीरा। हाणे इन शइ ते तव्हां पंहिंजी नज़र विधो त अल्लाह जा कमो पेश 1,24,000 नबी हिन धरतीअ ते आया। छो आया? पैगाम कहिड़ो खणी आया? उन जो मशीन छा हो? अल्लाहु अकबर। मां चवां थो किताबनि में अचे थो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो आहे मक्के जी सरजमीन वाली तवज्जो कजो जे अबू जहल आयो ऐं अबू जहल चवण लॻो त छा तव्हां जो नबी अबू जहल काफिर हो मुसलमानन के चवण लॻो अबू जहल जहन्नमी हो हुजूर जे गुलामन ऐं सहाबा के चवण लॻो छा तव्हां जो नबी अञा ताईं अल्लाह जो सजदो करे थो? तवज्जो कजो छा तव्हां जो नबी अञा ताईं अल्लाह जो सजदो करे थो? अल्लाहु अकबर। मुसलमानन ऐं सहाबा उनके चयो अल्लाह जवान सजदो त करणो ई अल्लाह जो। अब सजदो कंहिंजो करणो आहे? ॻाल्हायो कंहिंजो करणो आहे? वलीयन खे जो एॾो वॾो मकाम मिलियो कीअं मिलियो? अहले बैत खे एॾो वॾो मकाम मिलियो कीअं मिलियो? हुजूर जे घराने में छा अबू लहब न हो हुजूर जो चाचो? जीअरे जहन्नमी बणजी वियो। तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। अल्लाहु अकबर। छा अबू लहब जी घरवारी हुजूर जी चाची न हुई? पर कुरान में ऐलान कयो त ये बई जहन्नमी छाजे करे? तवज्जो कजे छाजे करे? मुझे आका जा गुस्ताख हा बेअदब हा मुझे आका जे खत्मे नबुव्वत जा मुनकिर हा अल्लाह के वहदहु ला शरीक लहू मञण वारा कोन हा। अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा चो सजदो त अल्लाह जो ही करणो। अब कंहिंजो करणो आहे? ॻाल्हायो कंहिंजो करणो आहे? अल्लाह जो। सॼे कुरान जो मुतालो कर हदीस शरीफ जे किताबनि जो मुतालो कर रब जा जेतिरा नबी आया समूरन नबियन जे पाक जिंदगिन जो मुतालो कर तोखे पहिरियों पैगाम अव्वल पैगाम हिकिड़ो ई नज़र ईंदो ओ पैगाम ला इलाहा इल्लल्लाह। अब पैगाम चाहे ॻाल्हायो छाहे? मोहब्बत सां ला इलाहा इल्लल्लाह मोहब्बत सां पैगाम छाहे? ला इलाहा इल्लल्लाह। ॿियनि शयुनि खे छॾ सिर्फ कलमे ते हलियो। हज़रत आदम सफ़ीउल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह। हज़रत नूह नजीउल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहीम खलीलुल्लाह। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह इस्माईल ज़बीहुल्लाह। हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह यूसुफ सिद्दीक़ुल्लाह। हज़रत दाऊद खलील
खलीफुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह हजरत मूसा कलीमुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह हजरत ईसा रूहुल्लाह आयो रब कलमो अता कयो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह ओ लाने जा गयूर मुसलमानों जने मदीने जो हीर आयो जो लाल आयो नबी जो सरदार नबी रसूलन जो फरदार नबी कायनात जो बहदार नबी अल्लाह जो दिल पर नबी जो अफसर शाफिए महशर साक़िए कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर मुझे आका जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ दुआ मारो इबादत जे लायक के लो अल्लाह आज रवा के लो अल्लाह मुश्किल कुशा के लो अल्लाह हर जगह पे मौजूद के लो अल्लाह वाजिबुल वजूद के लो अल्लाह अल्लाहुल गुयूब के लो अल्लाह सदी कायनात के खल्क नवारो के लो अल्लाह इज्जत जो मालिक के लो अल्लाह जिल्लत जो मालिक के लो अल्लाह रब कलाम मुकद्दस में आवाज उठो कि तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ अल्लाहु अकबर कबीरा ओला अकेलो अल्लाह फुटड़ा जानवारो अकेलो अल्लाह न्यानी जानवारो अकेलो अल्लाह औरत के संग बड़ा मारो अकेलो अल्लाह औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा अदे तवज्जो करें अल्लाहु अकबर कबीरा हदीस शरीफ की किताब में चोथो एकड़े दिहाड़े जो आका कजी प्यारी घरवाली अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा साहिदा उम्मुल मुमिनीन अफीफे कायनात मरियम इस्लाम मोमिनन जी अम्मा मुजी अम्मा तुजी अम्मा असाजी अम्मा आयशा से ये हुजरे में आयो ओला करने वाला पंहिंजे सोच में चवंदो हो अज तू पंहिंजी अम्मा खे अम्मा थो चए तोखे अम्मा ॿुधायो तुंहिंजी अम्मा तोखे अबे ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तोखे ॾाॾे ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तोखे नाने ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तोखे चाचे ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तोखे नाने ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तोखे मिटन माइटन अज़ीज़न रिश्तेदारन ॿुधायो ये तुंहिंजी अम्मा है तू पंहिंजी अम्मा खे अम्मा तस्लीम कयो कुर्बान वञो अम्मा खदीजा जे शान था अम्मा हफ्सा जे शान था अम्मा मैमूना जे शान था अम्मा हबीबा जे शान था रब्बे मोहम्मद जो कसम कुर्बान वञो अम्मा आयशा जे शान था रब कलाम मुकद्दस में आवाज ॾिनो कि तो अनबी जो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व दुनिया वारन जे चवण के पंहिंजी अम्मा था अम्मा तस्लीम कयई तवज्जो आहे पर कायनात अल्लाह जे चवण ते जो अम्मा आयशा खे पंहिंजी अम्मा मञण जे लाइ तैयार न है रब तो चए त अम्मा आयशा तुंहिंजी अम्मा है
रब तो जे अम्मा खदीजा तुझी अम्मा है तू मोरी टिनी छवि तो करे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बोलना चौपस की किस्मत के काश के कुरान पढ़वाने ये नहीं है दिसरा न पवना पर वक्त मुख्तसर हमारी तवज्जो क जाए। हदीस ये किताब में जो मुझे आका अम्मा आयशा जे हुजरे में आयो तवज्जो है अब थोड़ो इको घटाए इको डबलिंग घटाए। अज दुनिया ते नजर था क्यों को पीर जे सामो करियो पियो अब आई आहे या नहीं गलैंदा हलो को के फकीर जे सामो करियो पियो को के साकिर को के सवार जे सामो करियो पियो को के मौलवी मुल्ला जे सामो करियो पियो को के झंडे खड़े जे सामो करियो पियो। अल्लाहु अकबर मुजी तबीयत ना मास्टर की गाल में नबी नो मां बजी गाल बयान कदो हां ये गाल तो बयान कर तो मुनसलिक का कुरान सा इन करे वजाहत करना जरूरी है हमारी तवज्जो क जाए। अल्लाहु अकबर ए दुनिया वाला दुनिया वार के सामो किया प्याहिर अल्लाह जो कसम इन दुनिया वार के हथ में कुछ भी जथव कुछ भी जथव कुछ भी जथव हर शय गिरन वारो कायनात अकेलो अल्लाह ए मोजो अकीदो ईमान दुनिया जे आलिमन खे गड करे दुनिया जे तालिबन खे गड करे दुनिया जे मुफस्सिरन खे गड करे दुनिया जे मुहद्दिसन खे गड करे दुनिया जे वली जदी गौसन कुतुबन अबदालन खे गड करे के तबाता भाई जो शान मथे आ दुनिया जे तबाता भाई खे गड करे के ताबई जो शान मथे आ दुनिया जे ताबई खे गड करे के सहाबी जो शान मथे आ दुनिया जे सहाबा खे लेकिन नबी जो शान मथे आ ओ लाने जा गयूर मुसलमान ए मुझे अकीदो ईमान दुनिया जे आलिमन खे गड करे दुनिया जे तालिबन खे गड करे दुनिया जे मुहद्दिसन खे गड करे दुनिया जे मुफस्सिरन खे गड करे दुनिया जे साइंसदानन खे गड करे दुनिया जे सियासतदानन खे गड करे दुनिया जे वली गौसन कुतुबन अबदालन खे गड करे दुनिया जे ताबईन खे गड करे मुझे आका जे सवाल को सहाबा खे गड करे रब जा सबूरा नबी वठिया रब मोहम्मद जो कसम है वादा खे वठिया जमाता खे वठिया जमाता खे वठिया फर्शी मखलूक खे वठिया अर्शी मखलूक खे वठिया नूरी मखलूक खे वठिया नारी मखलूक खे वठिया खुदा जी खल्क सभी खुदाई खे गड करे पर मदीने जे वीर आमिना जे लाल जो शान सजी कायनात मथे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। मुझो आका आयो सबखा आखिर में पर मदीने जो मीर होयो सबखा अग में सुभान अल्लाह चौ तक वधाना जने हजरत आदम सफीउल्लाह जन्नत का दुनिया में आयो तफसीर जो फकत कोने जन्नत का दुनिया में आयो किताब में जो हजरत आदम सफीउल्लाह होयो इंडिया की धरती है बीबी हवा तकरीबन मक्के मदीने साइड इन तरफ हजरत आदम परेशान बीबी हवा अलग हजरत आदम अलग रब के परचय थो दुआओं तो करे रब मेहरबानी कर अल्लाह मेहरबानी कर तवज्जो क जाए। अल्लाहु अकबर खबर तब किताबन में चदो हिकड़ी रब के छा के ओ मुझा अल्लाह तवज्जो है तो के तुझे महबूब जो वास्ते ओ मुझा अल्लाह तो के तुझे महबूब जो सदको ओ मुझा अल्लाह तो के मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्ते ओ मुझा अल्लाह ने तो मुझे दुआ के कबूल कर रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। सुभान अल्लाह
तो के दुनिया महबूब जो वास्तो हाने त मुके पंजी घर वाली सा मिला बीबी हवा सा मिला रब के हर शय जो इल्म वा इन्नल्लाह अला कुल्ली शैइन कदीर इन्नल्लाह आलिमु गैबस समावाति वल अर्द रब के सजो गैब जो इल्म रब पुछो आदम तो के की खबर पैदा मोहम्मद मा अल्लाह जो महबूबा हजरत आदम चलो रब जे तू मुझे जिस्म में रूह विधो रूह फूक्यो न मुझे अल्लाह तेरी मुझे अख खोली मुझे पहरी निगाह तुझे अर्श ते पई ओला तुझे अर्श ते मा लिखल पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह चौथ मांगते वधा वो मही जवान सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्शे से लेके ताबानियों बस में कोनों मकान को सजाया गया हशर का डर मुझे किस लिए होनी मेरे आका है वो मेरे मौला है वो जिनके कदमों में जन्नत बिछाई गई जिनके हाथों से कौसर लुटाया गया हुजूर आयो सुबह का आखिर में मुझो आका होयो सुबह का अग में हुजूर जे शान जो मुकाबलो कोने अन मैं माचा तो असल गाल थे सैयद आया अम्मा आयशा जो हुजरे सैयद तो अम्मा आयशा ज़ारो कतार रोई थी तवज्जो है अम्मा आयशा ज़ारो कतार रोई थी सैयद पूछो आयशा खैर था रोए छोटी आयशा छागा छा मसलो अल्लाहु अकबर अम्मा से चुन लगी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा का मम पाड़े जे घर में दिसो थी नंढड़ा मासूम बार रहन उन जी खोद बच्चन सा आबाद सही मदीने जी खिट में दिसो थी मासूम बाल के घुमन था तोते जी जुबान हलाइन था गलहाइन था सही रो इन जे करे थी काश मुजी झोली भी बच्चे सा आबाद हो जाए तवज्जो है सही काश मुखे पे अल्लाह बच्चो दे तवज्जो के खबर तो हुजूर अच्छा फरमायो मदीने जमील फरमायो आयशा औलाद मुझे हथन में बिना है औलाद दियण वारो तने तन्हा अकेलो अल्लाह हो जहान जो सरदार नबी जिले रब सदी कायनात के खल्को लौला के लमा खलक़तुल अफलाक जो महबूबतों के नखल क्या हां मा अल्लाह कायनात के नखल क्या हां वो अल्लाह जो महबूब थो चाहे आयशा औलाद मुझे हथ में ना है औलाद अल्लाह जे हथ में त पोज जे पीर जे हथ में मौलाना चाहे खुदा जो कसम जो कब्र दे करे पिया मसादन के चवंदा के कब्र जे सजदे जी इजाजत हो जिया त पो हुजूर खां वडी शख्सियत केड़ी ही हुजूर खां वडी शख्सियत केड़ी ही पर हुजूर रब खां छा तो दुआ घुरे पढ़ो हदीस जे किताबन के सही हदीस जे किताबन में जदो मोजो आका कायनात जे अल्लाह खां दुआ पे घुरे अब दुआ बुधाया नाराज न थी दो तवज्जो कजाए एक गालियो जिम्मेदारी सा क्या थो ताकि चैलेंज वनी करे खोले किताब चेक कजो अल्लाहु अकबर वो जो आका रब का दुआ थो करे वो जे आका जे पाक जुबान जा पाक लफ्ज वो जो आका रब के बदाए थो जुबान ते हे लफ्ज चे तो अल्लाह ला तजाल कब्री वसनी ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा हन्नान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मग़फ़िर अल्लाह ओ मुझा अल्लाह मोहम्मद करीम मेरी सजी जिंदगी मेरी उम्मत के तो जो घर दिखायो ओ मुझा अल्लाह मोहम्मद करीम मेरी सजी जिंदगी मेरी उम्मत के तो जो दर दिखायो ओ मुझा अल्लाह मोहम्मद करीम मेरी सही जिंदगी मेरी उम्मत के तो जो सुनो सिखायो ओ मुझा अल्लाह ये दफे जो मोहम्मद करीम के वफात खापो विसाल खापो ए दुनिया भरा ची करे मोहम्मद करीम के कब्र जो सजदो कर ओ मुझा अल्लाह बर्दाश्त न करे सगदो गाए ओ मुझा अल्लाह बर्दाश्त न करे सगदो गाए ओ मुझा अल्लाह बर्दाश्त न करे सगदो गाए अल्लाह
मुझे अल्लाह मोहम्मद करीम जे विशाल खापो मोहम्मद करीम जे कब्र जी तो अल्लाह के पारता 1400 साल गुजरी विया आहिनि अॼु बि कंहिंखे ताक़त न आहे जो हुजूर जे रोज़े ते वञी रोज़े ते झुके मां चवंदो आहियां साथ के त पहिरो ॼण अल्लाह जे मलाइकनि जो अल्लाह जो कसम हुजूर जी दुआ रब अहिड़ी क़बूल कई 1400 साल अॼु बि को झुकण जी कोशिश तो करे न ठका जो मथे में डंडो तो थी वञे अल्लाह जा बाना जिन जो सजदो करण जी कोशिश तो करे इन ॿुधायो आ त सजदो मुंहिंजो न आहे सजदो हुन जो आहे अब सजदो कहजो गलायो कहजो अल्लाह अल्लाह अकबर साईं जी विलादत थी और तवज्जो हुजूर जी विलादत बा सआदत थी दाई शिफा मुझे आका सा गद ही हुजूर जायो दाई जी मां हैरान थी वियम अजीब बच्चो हो बार जमंदो त दाई कपड़ो खणंदी आ बार के साफ कंदी आ बार जमंदो सजो घर कमरो बदबू सा भरजी वेंदो गंदगी सा भरजी वेंदो अल्लाह अकबर हुजूर जायो मां डिठो त आका जो गुस्ल मुबारक पे थियल हो सुभान अल्लाह चौदह ते वधा दाई शिफा जी मां डिठो हुजूर साफ पाक थी आयो दाई शिफा दी फरमाए जने हुजूर जी विलादत थी सजो घर खुशबू सा मुअत्तर थी वियो दाई शिफा दी फरमाए जने बार जमंदो आ त उन बार जो नालो दाई कटींदी आ जे मां जो नालो कटिया डिठुम त बिनी जहानन जे सरदार जो नालो मुबारक पे कटेल हो दाई शिफा जी अजीब बारो मां पंहिंजी जिंदगी में एड़ो बार न डिठो बार जायो त सजो घर नूर सा भरजी वियो दाई शिफा जी फरमाए मुझे अजीब बार जायो अल्लाह अकबर मां ॾिठुम त बार के अखिन में सुरमो पर आया मां ॾिठुम त अल्लाह जे महबूब नबी जे अखिन मुबारकन में सुरमो मुबारक में पातल हो जे हुजूर जायो मां ॾिठो हुजूर जी पेशानी सजदे में हुई अब पेशानी छा में हुई सजदे में बता को दुनिया वारो जे नहीं साईं अल्लाह जो सजदो न क्यों के बे जो नऊज़ बिल्लाह सजदो क्यों हो दाई शिफा दी चे पेशानी सजदे में हुई आका जी अशद आंगुर आसमान जे तरफ हुई सुभान अल्लाह 14 ते वधा पेशानी सजदे में हुई अशद आंगुर आसमान जे तरफ दुनिया वारन के पैगाम हो दुनिया वारो मां मोहम्मद करीम दुनिया वारन के अल्लाह जो सजदो सिखाण आयो हुजूर जी विलादत थी काबतुल्लाह में रखियल बुत ऊंदे मुंह थी किरिया हुजूर जी विलादत थी कैसर किसरा जा किंगरा जमीन बोस थी विया हुजूर जी विलादत थी फारस जे अंदर 2000 साल खां बरंदर बाह विसानी वई यो दुनिया वारन के पैगाम हो दुनिया वारो शिरको बिदत जी बाह विसाम जण वालिया हको सदाकत जा नारा दुनिया में बुलंद थियण वाला साथन के तौहीद जो पैगाम दजो साथी कावड़ जी असा जो सजी सोहनी अली जी सजी जिंदगी पढ़ो 8 साल उम्र ही जिने मुझे आका दावत दी दीन जी सोहनी अली हुजूर जे हथन में पैयत कई 8 साल उम्र सजी जिंदगी मुर्शिद अली जी पढ़ो अल्लाह जो कसम मुर्शिद अली पंजी सजी जिंदगी सजदो अल्लाह जो क्यों इबादत अल्लाह जी कई तिलावत कुरान जी कई जिक्र अल्लाह जो क्यों सोने अली पंजी सजी जिंदगी दुनिया वारन के इहो पैगाम दिनो दुनिया वारो शिरक खां बचजो बिदत खां बचजो गुमराही खां बचजो ज़लालत खां बचजो इबादत अल्लाह जी कजो जिने सोहने अली जो पैगाम ये हो तो पोने ता काजे था पढ़ो कुरान के असा जे चवण ते न लगो छडियो असा के कुरान तो सच्चो है नहीं ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफिज़ून रब तो फरमाए कुरान के नाज़िल करने वालो बिमा अल्लाह हो त क़यामत जे सुबह ताईं इन कुरान जी हिफाजत करने वालो बिमा अल्लाह हो सब चवंदा कुरान सच्चो कुरान के त पढ़ो कुरान के पढ़ने जे लाइ तैयार न इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन बारा वक्त मुख्तसर बारी तवज्जो कजो अबू जहल आयो साहबा का पूछे ता जो नबी अन अल्लाह जो सजदो करे साहबा जो अल्लाह जा बना सजदो त कबो ही अल्लाह जो के जो सजदो कबो गलायो के जो अल्लाह जो
काफर हो न चिड़ी नऊज़ु बिल्लाह चवण लॻो वरी तवज्जो कजां चवण लॻो जेकॾहिं अॼु खां पोइ मां तव्हांजे नबी खे ॾिठुमि न अल्लाह जो सजदो कंदे वरी तवज्जो कजां अबू जहल पियो चए सहाबा खे जेकॾहिं अॼु खां पोइ मां तव्हांजे नबी खे ॾिठुमि न अल्लाह जो सजदो कंदे पोइ नऊज़ु बिल्लाह मां उन जी गर्दन खे मरोड़ी मां उन जी गर्दन खे मरोड़ींदुमि बहरहाल ॻाल्हि ख़तम थी वई किताबन में अचे तो कुछ वक्त गुजरियो सैयन सजदे में हा अल्लाह जी इबादत पिया कन अल्लाह जो सजदो पिया कन लारकणे वारा तवज्जो कजा आखिरी लफ्ज़ है अबू जहल काफर जी नजर पई भजदो आयो हुजूर जे तरफ दौड़ लगाई जी मुझे आका जे करीब आयो न हदीस शरीफ जे किताबन में अचे तो हिय जो अबू जहल पंजो पान के पोइते छडियो त वनी मथे जे भर जमीन ते गिरियो काफर भाई दादा मुझे छा थियो खैर ताए छा थियो अल्लाहु अकबर जी जी मां मुसलमान जे नबी जे वेजो पोतुम वडी खंदक नजर आई उन खंदक में वडी बाह फड़कदर नजर आई उन बाह जे अंदर अजीब चेहरा नजर आया अजीब चेहरन सां गद मुखे वडा वडा पर नजर आया मां उन खाई खां खंदक खां बाह खां पंजो पान के बचाए पोइते छडियो अल्लाहु अकबर सहाबा फरमाइन था हुजूर फरमायो हुजूर फरमायो मुझा सहाबियो अज अबू जहल जेकरे मुखे आंगुर बिल्लाह हा न अबू जहल मुखे आंगुर बिल्लाह हा त अल्लाह जा फरिश्ता अबू जहल के टुकड़न टुकड़न में तकसीम करे छडेन हा अल्लाहु अकबर कबीरा पोलार करने वारो जह नबी तौहीद जो पैगाम दियो अल्लाह जो कसम उन जी हिफाजत करने वारो कायनात जो अल्लाह पाण है असा उन जा उम्मती हाने को नबी अचड़ो कोन है को सहाबी थियणो कोन है हाने हुजूर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जन जा वारिस थव आलिम कुरान जो पैगाम खणी हलन था जंग जर परपट बयाबान रेगिस्तान शहर होजे या बहराड़ी होजे कुरान जो पैगाम खणी वजन था अल्लाह जे बंदन के बुधाइन था अल्लाह जे बानन के समझाइन था असा जो कम्मा वाका ॾियण को बुधे न बुधे उन जो कम्मा वाका करण कम मूवस बुधण कम परियामन जो मुसलमानों को इंशाअल्लाह असा जो पे अल्लाह जी जात से यकीन कामिला असा जी मेहनत अल्लाह कबूल भी कंदो ऐं जो अजर इन अजरी इल्ला अल्लाह कायनात जो अल्लाह असा के पाण दींदो अज हिन जलसे जे अंदर जेका मोजा साथी अल्लाह जा बंदा हुजूर जा उम्मती सहाबा सा प्यार करने वाला बैठा हो अज मूंसा वाइदो कयो त इंशाअल्लाह अज खां पो असा जी बकिया जिंदगी अल्लाह जी इबादत कंदे गुजरंदी अब इंशाअल्लाह चलो अल्लाह ताला के तौफीक दींदो अल्लाह तबारक व तआला तमासा सबनी के कुरान पाक पढ़ण कुरान पाक समझण कुरान पाक जे हुक्म जे मुताबिक जिंदगी गुजारण जी तौफीक नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तमासा के तमाम गालिन जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमाए हाने बा ऐलान हिक ऐलान इंशाअल्लाह सुभाणे खमीसा बेनी जुम्मो हे जुम्मो न मथे जुम्मे ते इंशाअल्लाह जनाब चोल राइट रोड ते अजीम शान फकीदुल मिसाल यादगार शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जो इनेकाद कियो वियो सजे पाकिस्तान मा कुरा हजरात उलमा हजरात असा बुजुर्ग नाथ खान हजरात अचन था तमाम वडो शानदार इज्तिमा थींदो जे ताउन ए अल्लाह जे फजल से इंशाअल्लाह सही जमात के इन शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जी दावत दिल जे अता गहराइन से अर्ज रखे थी शरीक थी करे सवाब दारैन हासिल करना ए बियो हिते मस्जिद जो क़याम कियो मस्जिद जो नालो मस्जिद हैदर करार ए इंशाअल्लाह इते मदरसे जो क़याम भी थींदो उन जो नालो महल के बुधाई तो वणा मदरसा अलीजुल मुर्तजा व मस्जिद हैदर करार सही जमात मौजूद अल्लाह से जे को तहां के तौफीक दिनिया मस्जिद अल्लाह जो घर मदरसो समझो हुजूर जो घर पेरियो मदरसो असाबे सुफ़ा जो कायम थियो उता मुसलसिलो हलंदो आयो अल्लाह जो कसम अज जेकने यहूद और नसारा परेशान हैं एको मदरसे मा जो मस्जिद मा टियो बोलवे पूरी दुनिया जा यहूद और नसारा इन टेंशन का ढाढो परेशान हैं असा जो ता परेशान रहो घबरायो न असा मस्जिदन के में वधी का आबाद करदा से मदरसन जो में वधी का क्या से इंशाअल्लाह साथी जरूर इन में पंजो ताउन कन हे अल्लाह सा सोतो अल्लाह सा इन जो अजर ॾियण वारो अल्लाह हुआ व अनल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मा अल्लाहि अहदा मन बना लिल्लाहि मस्जिदन बना अल्लाहु लहु बैतन फिल जन्नह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।